ओम शांति। अदिति मुझे तारीख़ है पर 5/10/2025। अॼु अव्यक्त बापदादा जो रिवाइज स्कूल सां 3/3/2017। परमात्मा संग में परमा ज्ञान जो गुलाल गुण शक्तियुनि जो रंग लॻाइण ई सची होली मनाइण। परमात्मा संग में ज्ञान जो गुलाल गुण और शक्तियुनि जो रंग लॻाइण ई सची होली आहे। अॼु बाप दादा पंहिंजे लकीएस्ट ऐं होलीएस्ट ॿारनि सां होली मल्हाइण आया आहिनि। दुनिया वारा त कोई बि उत्सव सिर्फ़ु मल्हाईंदा आहिनि, लेकिन तव्हां ॿार सिर्फ़ु मल्हाईंदा न आहियो, मल्हाईंदा अर्थात ठहींदा आहियो। त तव्हां होली अर्थात पवित्र आत्मायूं आहियो। तव्हां सभी कहिड़ी आत्मायूं आहियो? होली अर्थात महान पवित्र आत्मा। दुनिया वारा त शरीरनि खे स्थूल रंग सां रंगदा आहिनि, लेकिन आत्माउनि खे कहिड़े रंग सां रंगदा आहिनि? सभिनि खां सुठे ते सुठो रंग कहिड़ो आहे? अविनाशी रंग कहिड़ो आहे? तव्हां ॼाणंदा आहियो? तव्हां सभिनि परमात्मा संग जो रंग आत्माउनि खे लॻायो आहे, जंहिंसां आत्मा पवित्रता जे रंग में रंगजी वेंदी आहे। ये परमात्मा संग जो रंग केतिरो महान और सहज आहे। हिन करे परमात्मा संग जो महत्व हाणे अंत में बि सत्संग जो महत्व थींदो आहे। सत्संग जो अर्थ ई आहे परमात्मा संग में रहण, जो सभिनि खां सहज ऐं ऊचे ते ऊचो आहे। अहिड़े संग में रहणु मुश्किल आहे। छा ॿिया संग जा रंग में रहण सां जीअं परमात्मा ऊचे ते ऊचो आहे, ऐं अगरि संग जे रंग में रंगजी वेंदासीं त परमात्मा जीअं ऊचे ते ऊचो आहे, वैसे तव्हां ॿार बि ऊचे ते ऊचा पवित्र महान आत्मायूं पूज्य आत्मायूं ठही वेंदियूं। इहा अविनाशी संग जो रंग प्यारो लॻंदो आहे न? दुनिया वारा केतिरो प्रयत्न कंदा आहिनि परमात्मा जो संग त छॾो, सिर्फ़ु यादि करण में केतिरी महिनत कंदा आहिनि, लेकिन तव्हां आत्मायूं बाप खे ॼाणो आहे। बाप सां दिलि सां चयो आहे मुंहिंजो बाबा। बाप चयो आहे मुंहिंजा ॿार, ऐं रंग लॻी वियो। बाप कहिड़ो रंग लॻायो आहे? ज्ञान जो गुलाल लॻायो आहे, गुणनि जो रंग लॻायो आहे, शक्तियुनि जो रंग लॻायो आहे। जंहिं रंग सां तव्हां त देवता ठही विया, लेकिन हाणे कलयुग अंत ताईं बि तव्हांजी पवित्र चित्र देव आत्माउनि जे रूप में पूजदा। ज्ञान जो गुलाल लॻायो, गुणनि जो रंग लॻायो, शक्तियुनि जो रंग लॻायो, सभु रंग लॻी वियो। ज्ञान गुण शक्तियुनि जो जंहिं रंग सां तव्हां देवता ठही विया, लेकिन हाणे कलयुग अंत ताईं बि तव्हांजे पवित्र चित्र देव आत्माउनि जे रूप में पूजनि था। पवित्र आत्मायूं ॾाढा ठहींदा आहिनि, महान आत्मायूं ॾाढा ठहींदा आहिनि, धर्मात्मायूं ॾाढा ठहींदा आहिनि, लेकिन तव्हांजी पवित्रता देव आत्मा जे रूप में आत्मा बि पवित्र ठहींदी आहे, आत्मा संगत शरीर बि पवित्र ठहींदो आहे। एतिरी श्रेष्ठ पवित्रता ठही थी सिर्फ़ु संग जे रंग सां। तव्हां सभी फलक सां चईंदा आहियो न? अगरि कोई तव्हां ॿारनि खां पुछे परमात्मा किथे रहंदा आहिनि, परमात्मा परम धाम में त आहिनि, लेकिन हाणे संगम ते परमात्मा तव्हां सां गॾु किथे रहंदा आहिनि? तव्हां छा जवाबु ॾींदव? परमात्मा खे हाणे असां पवित्र आत्माउनि जो दिलि तक ई सुठो लॻंदो आहे। इहा आहे न तव्हांजे दिलि में बाबा रहंदा आहिनि न? तव्हां बाप जे दिलि में रहंदा आहियो। जो रहंदा आहिनि उहो हथ उठायो। रहंदा आहिनि सभी हथ उठाइनि था। छा ॾाढो सुठो। फलक सां चईंदा आहिनि परमात्मा खे मुंहिंजे दिलि जे सवाइ ॿियो कुझु सुठो न लॻंदो आहे। छो जो कंबाइन रहंदा आहिनि न, कंबाइन रहंदा आहिनि। कई बार कंबाइन चईंदे बि सिधा बाप जी कंपनी जो लाभ न वठंदा आहिनि। कंपेनियन त ठही आहियो, पको आहे
मुंहिंजो बाबा चयाव त कंपेनियन त ठही वियो न, लेकिन हर समय कंपनी जो अनुभव करणु हिन में अंतर पइजी वेंदो। इन में बाप दादा ॾिसंदा आहिनि, नंबरवार फ़ाइदो उठाईंदा आहिनि। कारण छा थींदो आहे, तव्हां सभी सुठी तरह सां ॼाणंदा आहियो त बाबा खे कंपेनियन त ठातो आहे, लेकिन हर समय हुन कंपनी जो असांखे फ़ाइदो वठणु खपे। बाप दादा पहिरियों बि ॿुधाईं, अगरि दिलि में रावण जी कोई पुराणी जायदाद पुराणे संस्कार जे रूप में रहियल हूंदी त रावण जी चीज़ पराई चीज़ थी वई न। पराई चीज़ खे कॾहिं बि पंहिंजे पाण वटि न रखिबो आहे, कॾहिं ॾिबो आहे। लेकिन बाप दादा ॾिठो आहे, रोह रिहान में ॿुधंदा बि आहिनि कि ॿार छा चईंदा आहिनि, बाबा मां छा करां, मुंहिंजे संस्कार ई अहिड़ा आहिनि, छा इहे तव्हांजा आहिनि? छोकी असां त सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो न, त हाणे पुराणा संस्कार बि असांजा थोरी आहिनि। जो चईंदा आहियो मुंहिंजो संस्कार, इहे चइण राइट आहे कि मुंहिंजो पुराणो संस्कार आहे, मुंहिंजी नेचर आहे, राइट आहे इहो। जो सम्झंदा आहिनि राइट आहिनि उहो हथ उठायो, कोई बि न उठाईंदा आहिनि। जो चईंदा आहिनि शो आहियो त चईंदा आहिनि शो। जो सम्झंदा आहिनि कि राइट आहे, मुंहिंजो नेचर आहे, कोई न उठाईंदो आहे त छो चईंदा आहियो, ग़लती सां चई ॾींदा आहियो। जॾहिं मर्ज़ी उहा ठही आओ त तव्हांजो सरनेम छा आहे, पुराणे जन्म जो सरनेम आहे या ॿी के सरनेम आहे, तव्हांजो सरनेम छा लिखंदा आहियो, पंहिंजो सरनेम छा लिखंदा आहियो, ॿी के या फलानो फलानो। जॾहिं मर्ज़ी उहा ठही आओ त पुराणा संस्कार मुंहिंजा कीअं थिया, इहे पुराणा त पराया संस्कार आहिनि न, मुंहिंजा थोरी आहिनि। त हिन होली में कुझु त जलाईंदा न, होली जलाईंदा बि आहिनि ऐं रंग बि लॻाईंदा आहिनि। त तव्हां सभी हिन होली ते छा जलाईंदा? मुंहिंजा संस्कार इहे पंहिंजे ब्रह्मण जीवन जी डिक्शनरी सां समाप्त कयो। हाणे अगरि कोई पुराणो संस्कार बि रहियल आहे त बाबा खे चओ, बाबा अञा ताईं तव्हांजी आत्मा में इहो पुराणो जो बि आहे उहो कॾहिं कॾहिं मर्ज थी वेंदो आहे, बाबा हीअं थिए थो। अगरि तव्हांजे शरीर में बि मतिलबु त बाबा तव्हांजे शरीर में सूर थो थिए, बाबा तव्हांजी आत्मा में संकल्प अचनि था न, असांजो कुझु न आहे। त हाणे इहे पुराणोपन सभु ख़तमु। त जॾहिं मर्ज़ी उहा ठही वियो त पुराणा संस्कार मुंहिंजा कीअं थिया, इहे पुराणा त पराया संस्कार आहिनि, मुंहिंजा न आहिनि। त हिन होली ते कुझु त जलाईंदा न, होली जलाईंदा बि आहिनि और रंग बि लॻाईंदा आहिनि। त तव्हां हाणे हिन होली ते छा जलाईंदा? मुंहिंजा संस्कार इहे पंहिंजे ब्रह्मण जीवन जी डिक्शनरी सां समाप्त थी। जीवन भी हिकु डिक्शनरी आहे न, त हाणे कॾहिं स्वप्न में बि न सोचिणो आहे। संकल्प जी त ॻाल्हि ई छॾियो, लेकिन पुराणे संस्कार खे मुंहिंजो संस्कार मञणु, इहे स्वप्न में बि न सोचो। ये स्वप्न में भी न सोचो। हाणे त जो बाप जो संस्कार आहिनि उहो तव्हांजा संस्कार आहिनि, सभी चईंदा आहियो न। असांजो लक्ष्य आहे ही बासमान थियणु। त सभिनि पंहिंजी दिलि में दृढ़ संकल्प कयो कि प्रतिज्ञा पाण सां कई, ग़लती सां बि मुंहिंजो न चइणो। त सभिनि पंहिंजे दिलि सां दृढ़ संकल्प जी प्रतिज्ञा कई पाण सां, ग़लती सां बि मुंहिंजो न चइणो। सभु बाबा जो।
अगरि तव्हांखे कोई ॿिए संकल्प बि अचनि था, कोई बि अचनि था, त चओ बाबा तव्हांजी आत्मा में ये संकल्प अथनि। असांखे थोरी खपनि, हाणे अचनि था, हाणे बाबा जी आत्मा आहे न, बाबा जो ई मन बुद्धि सेंस सां त सभु कुझु ॾेई छॾनि। मुंहिंजो चईंदा आहियो न, त जो पुराणा संस्कार आहिनि उहो फ़ाइदो ठाहिनि। असांजो थोरी आहे पुराणो त असां बाबा खे ॾेई छॾियो, इहे फ़ाइदो उठाईंदा आहिनि। जॾहिं मुंहिंजो चईंदा आहियो त वेही रहंदा आहिनि ऐं निकिरंदा न आहिनि, है न, त मुंहिंजो न चओ न त वेही रहंदा। बाप दादा सभी ॿारनि खे कंहिं रूप में ॾिसणु चाहींदा आहिनि, ॼाणंदा आहियो न, मञंदा बि आहियो। बाप दादा हर हिकु ॿार खे प्रकृति जे तख़्त नशीन, स्वराज्य अधिकारी, राजा ॿार ॾिसणु चाहींदा आहिनि। अधीन ॿार न, राजा ॿार, कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर, मास्टर, सर्वशक्तिवान के रूप में ॾिसणु चाहींदा आहिनि। तव्हां पंहिंजो कहिड़ो रूप ॾिसंदा आहियो, इहो ई आहे न, राज्य अधिकारी आहियो न, अधीन त न आहियो। अधीन आत्माउनि खे तव्हां सभी अधिकारी ठाहिण वारा आहियो। सभी अधीन आत्माउनि खे तव्हां सभी अधिकारी ठाहिण वारा आहियो। सभु जो अधीन आहिनि न, कोई चए थो कि मां छा कयां, मां गुस्सो अची वेंदो आहे, मूंखे इहो करण जो संकल्प ईंदो आहे, मां करे वठंदो आहे, मतिलबु पंहिंजे मूंखे फालतू वीचार अचनि था। त हिन अधीनता सां हाणे ख़ुदि बि मुक्त थियो, सर्व खे बि मुक्त करो। त जॾहिं ख़ुदि सभिनि सां मुक्त थी वेंदा, तॾहिं त सर्व खे बि मुक्त करे सघंदा। त ख़ुदि बि अधीनता सां मुक्त रहो, सदा प्रकृति सिंहासन, स्वराज्य अधिकारी, राजा ॿार ठहो। ऐं ॿियनि खे बि अधीनता सां मुक्त करो, सदा शुद्ध आत्माएं थी वञे। कोई भी रावण की प्रॉपर्टी की आत्मा खे टच न करे, चमकंदो वो सितारो थी वञे बाबा जी, है न। त तव्हां पंहिंजो कहिड़ो रूप ॾिसंदा आहियो, इहो ई न, राज्य अधिकारी आहियो न, अधीन त न आहियो न। अधीन आत्माउनि खे तव्हां सभी अधिकारी ठाहिण वारा आहियो। आत्माउनि जे मथां रहम दिल ठही अधीन सां उन्हनि खे बि अधिकारी ठाहिण वारा आहियो। त तव्हां सभी होली मल्हाइण आया आहियो न। बाप दादा खे बि ख़ुशी आहे कि हाणे सभी स्नेह जे विमान द्वारा पहुची, सभिनि वटि विमान आहे न। बाप दादा हर ब्राह्मणनि खे जनम ते ई मन जे विमान जी गिफ्ट ॾिनी। त सभिनि वटि मन जो विमान आहे। विमान में पेट्रोल ठीक आहे न, विमान में पेट्रोल ठीक आहे। बाबू जी पंख ठीक आहिनि। असांजे मन जे विमान में पेट्रोल आहे, शुद्ध संकल्पनि जो मन जो विमान, विमान में पेट्रोल ठीक आहे। पंख आहिनि ज्ञान योग जा। स्टार्ट करण जो आधार ठीक आहे, चेक कंदा आहियो अहिड़ो विमान जो टिनी लोकनि में सेकेंड में वञी सघे। अगरि हिम्मत ऐं उमंग उत्साह जा ॿ पंख यथार्थ आहिनि, हिम्मत बि आहे, उमंग उत्साह बि आहे, अगरि इहे ॿ पंख यथार्थ आहिनि त सेकेंड में स्टार्ट थी सघंदो। स्टार्ट करण जी चाबी आहे मुंहिंजो बाबा चयो ऐं मन जाते चाहियूं हुते पहुची वियो।
मुंहिंजो बाबा चओ ऐं मन मन मतिलबु जो संकल्प असां कंदा आहियूं। हाणे असां संकल्प करूं कि मां चमकदो सितारो परमधाम में आहियां। हाणे मां चमकदो सितारो स्वर्ग में आहियां। हाणे मां पूरी विश्व खे लाइट मां ई ॾियां थी। मुंहिंजी पूरी लाइट मां ई पूरे विश्व में हर आत्मा ताईं पहुचे थी। हर प्रकृति यूनियन तत्वन ताईं पहुचे थी। हूँ मां एतिरी लाइट ते निकिरे संकल्प करूं कि पूरे विश्व में लाइट फैले थी। हर आत्मा ताईं, हर जीव जंतु जानवरनि ताईं, हर तत्वन ताईं, हर ग्रहन ताईं। तो ये जो असां संकल्प करूं उहा थी। असां संकल्प करूं त पूरे विश्व में फैले थी। मां परमधाम निवासी परमधाम मां पूरे हेठि सभिनि में पूरी धरती ते सभु ग्रहनि ते लाइट अचे थी। पूरे स्वर्ग में लाइट फैले थी। त ईअं मन जो विमान उमंग उत्साह जा पंख स्टार्ट करण जी चाबी आहे मुंहिंजो बाबा। ॿई पंख ठीक हुजणा खपनि। हिमत कॾहिं न छॾणी आहे। शो बाप दादा जो वाइदो आहे, वरदान। तव्हांजी हिमत जो विमान हिकु क़दम, 1000 क़दम बाबा जी मदद। चाहे कहिड़ो बि कहिड़ो संस्कार हुजे, हिमत कॾहिं न हारो। कारण सर्वशक्तिवान बाबा मददगार आहिनि, कंबाइंड आहिनि, सदा हाज़िर आहिनि। सदा हाज़िर आहिनि। तव्हां हिमत सां सर्वशक्तिवान कंबाइंड बाप जे मथां अधिकार कॾहिं न छॾो। सदा सोचो बाबा मूंसां गॾु आहिनि, मूंखे केरु करे सघंदो आहे। सुपिने में बि कोई असांखे असां सां कुझु ग़लति न करे सघंदो। पूरे कल्प में कुझु ग़लति न करे सघंदो। दृढ़ रहो, थियणो ई आहे। दृढ़ रहो, थियणो ई आहे। बाबा मुंहिंजो, मां बाबा जो आहियां। हिमत न भूलो। त छा थींदो? कीअं करूं इहे संकल्प उठो। सदा हिम्मत रखो कि सर्वशक्तिवान मूंसां गॾु आहे, कंबाइंड आहे। बाबा जे मथां अधिकार रखो। दृढ़ रहो, थियणो ई आहे। बाबा मुंहिंजा आहिनि, मां बाबा जो आहियां। इहा हिमत न भूलो। त छा थी वेंदो? जो कीअं करूं इहे संकल्प न उठंदो। उहो कीअं शब्द बदिली ईअं थी वेंदो। कीअं करूं, छा करूं न, ईअं थियल ई आहे। सोचंदा आहियो, कंदा आहियो, थींदो आहे। थियणो त खपे। बाप मदद त ॾींदा। ईअं सोचंदा आहियो, ईअं सोचो कि थियल ई आहे। थियल ई आहे। बाप बंदल आहे। दृढ़ निश्चय बुद्धि वारनि खे मदद ॾियण लाइ बाबा हमेशा बंदल आहिनि। तव्हां त बंदल आहियो न। बाबा चवनि था दृढ़ निश्चय बुद्धि वारनि जे लाइ बाबा जी बंदल आहिनि। सिर्फ़ु रूप थोरो चेंज थी वेंदो। सिर्फ़ु रूप थोरो चेंज थी वेंदो। बाबा जे मथां हक़ रखंदा आहियो, लेकिन रूप चेंज थी वेंदो। बाबा तव्हां त मदद कंदो ई न। तव्हां त बंदल आहियो त ना लॻाए छॾींदा। बाबा तव्हां त बंदल आहियो न। बाबा त इहे सोचो कि बाबा त आहिनि। ईअं न सोचो कि बाबा त मदद कंदा ई। बाबा त बंदल आहिनि न लॻाए छॾींदा आहिनि। निश्चय बुद्धि निश्चिंत विजयी आहे।
ये मेरे को पक्को पक्को कि असांजी विजयता आहे ई असांखे असांजी नाम आहे। छो कि बाप दादा हर ॿार खे जनम ते विजय जो तिलक मस्तक ते लॻाए छॾियो। दृढ़ता त पंहिंजे तीव्र पुरुषार्थ जी चाबी लॻाई। दृढ़ता खे पंहिंजे तीव्र पुरुषार्थ जी चाबी लॻाई। दृढ़ता खे पंहिंजे तीव्र पुरुषार्थ जी चाबी लॻाई। प्लान ॾाढा सुठा ठाहींदा आहिनि। बाप दादा जॾहिं रोहरियान ॿुधंदा आहिनि, रोहरियान ॾाढी हिमत जी कंदा आहियूं। प्लान बि ॾाढा पावरफुल ठाहींदा आहियूं, लेकिन प्लान खे जॾहिं प्रैक्टिकल में कंदा आहियूं त प्लान प्लेन बुद्धि थी करे न कंदा आहियूं। दृढ़ता खे पंहिंजे तीव्र पुरुषार्थ जी चाबी ठाहियो। प्लान ॾाढा सुठा ठाहींदा आहियूं। बाप दादा जॾहिं रोहरियान कंदा आहिनि, रोहरियान ॾाढी हिमत जी कंदा आहिनि। प्लान बि ॾाढा पावरफुल ठाहींदा आहिनि, लेकिन प्लान खे जॾहिं प्रैक्टिकल में कंदा आहियूं त प्लेन बुद्धि थी करे कंदा आहियूं, उहो न कंदा आहियूं। कोई बि प्लान ठाहियो असां त प्लेन बुद्धि छो रखणी खपे? छो कि बाबा जी मदद मिलंदी। उन में थोरो सो कंदा आहियो, थियणो त खपे। ये स्वयं में निश्चय सां गॾु संकल्प न आहे, लेकिन वे संकल्प मिक्स थी वेंदी। निश्चय सां गॾु संकल्प न कंदा आहियूं। मतलब प्लान ठातो, पोइ सोचदा आहियूं और प्लान त ठातो, हाणे ॾिसो छा थो थिए। त थोरो सो वेस्ट संकल्प मिक्स करे छॾंदा आहियूं। हाणे समय जे प्रमाण प्लेन बुद्धि ठही संकल्प के साकार में लाए। जरा भी कमज़ोर संकल्प इमर्ज न थी। स्मृति रखो कि हाणे हिकु बार न कंदासीं, हिकु बार नथा करो, अनेक बार कयल उहो सिर्फ़ु रिपीट था करो। याद करो केतिरी बार असां कल्प में विजयी थिया आहियूं। अनेक बार जा विजयी आहियूं। विजय अनेक कल्प जो जन्म सिद्ध अधिकार आहे। असांजो अनेक कल्पनि जो जन्म सिद्ध अधिकार आहे। हिन अधिकार सां निश्चय बुद्धि ठही दृढ़ता जी चाबी लॻाई। विजय तव्हां ब्रह्मण आत्माउनि जे बिना काथे वेंदा। बाबा कहिड़ी नशे वारी ॻाल्हि था ॿुधाइनि, लेकिन वो तॾहिं जॾहिं बाबा जे मथां एॾो निश्चय हूंदो। हिन अधिकार सां निश्चय बुद्धि ठही दृढ़ता जी चाबी लॻाई। विजयता ब्रह्मण आत्माउनि जे बिना काॾे वेंदी। विजयता ब्रह्मण आत्माउनि जो जन्म सिद्ध अधिकार आहे। गले जी माला आहे न, नशो आहे न, थींदो न थियल ई पियो। एतिरो निश्चय बुद्धि ठही हर कार्य करो। विजय निश्चित आहे। अहिड़ी निश्चय बुद्धि आत्माऊं इहे ई नशो रखो कि विजय त आहे या न आहे ही। ये नशो रखो हुयासीं, आहियूं, हमेशा असां ही थींदासीं। त अहिड़ी होली आयो न, होलीस्ट त आयो ही। त ज्ञान जी गुलाल जी होली बाप दादा सां खेली, ज्ञान जे गुलाल जी। हाणे ॿियो छा खेलंदा? बाप दादा ॾिठो आहे कि सभिनि खे मेजॉरिटी उमंग सां ॾाढो सुठो ईंदो। ये करे वठंदासीं, ईअं थी वेंदो। बाप दादा बि ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि, लेकिन इहे उमंग सां सदा इमर्ज रहे।
ये उमंग उत्साह सदाई मर्ज रहे, कभी कभी मर्ज थी वञे। बाप दादा भी ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि जॾहिं ॿार ईअं सोचंदा आहिनि न। मर्ज न थिए, इमर्ज ही रहे। शुद्धि पूरो संगम युग ही तव्हांजो उत्सव आहे। उहो त कॾहिं कॾहिं उत्सव मल्हाईंदा आहिनि, शुद्धि ॾाढो समय टेंशन में रहंदा आहिनि न, त सम्झंदा आहिनि उत्साह में नचूं ॻायूं खाऊं त थोरो चेंज थी वञे। लेकिन तव्हां माण्हुनि वटि त हर सेकेंड नचणु ॻाइणु, हर सेकेंड नचणु ॻाइणु, तव्हां सदा मन में ख़ुशी सां नचंदा आहियो। मन में नचिणो, पाण सां न नचिणो, मुख सां न गानो ॻाइणो, मन में ॻाइणो। नचंदा आहियो, नचाइणु ईंदो आहे ख़ुशी में, नचाइणु ईंदो आहे न, जंहिंखे ईंदो आहे उहो हथ उठाए मन में। नचाइणु ईंदो आहे न, सुठो आहे, ईंदो आहे त मुबारक हुजे। त सदा नचंदा आहियो या कॾहिं कॾहिं नचंदा आहियो। बाप दादा हिन वर्ष जो होमवर्क ॾिनो हुई न, ॿ शब्द कॾहिं न सोचियो आहे, सम टाइम समथिंग। इहे थियो कि हाणे बि सम टाइम आहे, सम टाइम समथिंग ख़तमु। ये नचण में थकण जी त ॻाल्हि ई न आहे। चाहे लेटे रहो, चाहे कमु करो, चाहे पैदल करो, चाहे वेठा हुजो, ख़ुशी जो डांस त करे ई सघंदा आहियो। बाबा जी प्राप्तियुनि जो गीत त ॻाए सघंदा आहियो। गीत बि ईंदा आहिनि न, इहे गीत त सभिनि खे ईंदा आहिनि। मुख जो बि गीत त कंहिंखे ईंदो आहे, मुख जो गीत त कंहिंखे ईंदो आहे, कंहिंखे न। लेकिन बाबा सां जो प्राप्ति कई आहे, बाबा जे गुणनि जो गीत, उहो त सभिनि खे ईंदो आहे न। बाबा सां जो असां प्राप्ति कई आहे, बाबा जा जो गुण आहिनि, शक्तियूं आहिनि, उन्हनि जो गीत ॻाए सघंदा आहियो। त बसि हर ॾींहुं उत्सव आहे, हर घड़ी उत्सव। हर ॾींहुं उत्सव आहे, हर घड़ी उत्सव। सदा नचो ॻाओ, ॿियो कम ई छा आहे। इहे ई ॿ कम आहिनि, नचण ऐं ॻाइणु। इहे ई ॿ कम आहिनि, सदा नचंदा रहो, सदा ॻाईंदा रहो। छा गीत ॻाए, बाप जे गुणनि जा गीत ॻायो, बाप जी महिमा जा गीत ॻायो, बाबा सां जो प्राप्ति थी आहे उन्हनि जा गीत ॻायो। त इंजॉय करो, बोझ छो उठाईंदा। हर ॻाल्हि में इंजॉय करो, हर कम में इंजॉय करो, हर समय खे इंजॉय करो। नचो ॻायो बसि। माण्हू ॾिसो कंहिंजी आहे न सेवा करे करे थकिजी पईंदो, कोई बीमार थियल आहे, वीचारो पंहिंजी बीमारी सां दवायूं वठी वठी थकी वियो आहे। अगरि उहो शरीर छॾंदो आहे त ख़ुशी मल्हाइणी खपे न, तव्हां फ्री थी वियो, हुन में बि माण्हू रोईंदा आहिनि। अरे वीचारो उहो बि थकी वियो, तव्हां बि थकी विया। चलो सुठो थियो हुनखे मुक्ति मिली वई, हाणे असां इंजॉय करूं। अच्छा, होली त मल्हाए वरिती, सभी रंगनि जी होली बि मल्हाईंदव न, मल्हाईंदव। हाणे रंगनि जी होली मल्हाईंदव। बाबा पुछनि था कि बाबा जे संग जो रंग लॻी वियो, अञा बि कहिड़ी होली मल्हाइणी। अच्छा, तव्हांखे ई त वक़्तु कॉपी कंदा आहिनि। तव्हां भॻवान सां गॾु होली खेॾंदा आहियो, ज्ञान गुण शक्ति
सदा खुद भी हर ज्ञान गुण शक्ति सां रंगल रहो, सर्व थी भी रंगदा वञो। सर्व खे बि रंगदा वञो। तव्हां भॻवान सां गॾु होली खेॾंदा आहियो त भॻत बि होली कोई न कोई तव्हां देवताउनि सां गॾु खेॾंदा रहंदा। अॼु कई ॿारनि जो ईमेल आयो, पत्र आयो, फ़ोन बि आया। जो बि साधन आहे उन्हनि सां होली जी मुबारक भेजी। बाप दादा वटि त सभु संकल्प जॾहिं संकल्प कंदा आहियो तॾहिं पहुची वेंदो आहे। लेकिन चारों ओर जे ॿार विशेष यादि कंदा आहिनि ऐं कियो आहे। बाप दादा बि हर ॿारनि खे पदम पदम दुआयूं, पदम गुणा दिलि जी यादि पिया रिटर्न में हर हिक खे नाम सहित विशेषता सहित ॾींदा आहिनि। त सभु पंहिंजो नाम सहित विशेषता सहित नाम सहित विशेषता सहित सभु पंहिंजे प्रति मुबारक स्वीकार कयो। बाबा सभिनि जो नाम बि था चवनि, सभिनि जी विशेषता बि था ॿुधाइनि। सभिनि खे मुबारक कनि। जॾहिं बाबा चवनि था पदम पदम दुआयूं, पदम पदम गुणा दिल जो यादि प्यार बि था ॾियनि। जॾहिं संदेशी वेंदी आहे न त हर हिकु पंहिंजी पंहिंजी तरफ़ सां यादि ॾींदा आहिनि। जंहिं न बि ॾिनी बाप दादा वटि पहुची वई। इहे त परमात्मा प्यार जी विशेषता आहे। इहे हिकु हिकु ॾींहुं केतिरो प्यारो आहे। संगम युग जो हिकु हिकु ॾींहुं बाबा त चवंदा आहिनि संगम युग जो हिकु सेकेंड हिकु साल बराबरि। मतिलबु हिकु सेकेंड असांजो जीअं बीतियो ओतिरा साल असां कंहिं न कंहिं युग में हुन रीति बिताईंदासीं। सत्य त्रेता त हूंदो ई सुठो। त संगम युग जो हिकु हिकु ॾींहुं केतिरो प्यारो आहे। चाहे गांव में आहियो चाहे वॾे वॾे शहरनि में आहियो, गांव वारनि खे बि यादि साधन हूंदे हुए बि बाप वटि पहुची वेंदा आहिनि। गांव वारनि जी बि यादि साधन न हूंदे बि बाप दादा वटि पहुची वेंदा आहिनि। दिलि जी आवाज़ हाणे खां इहे प्रैक्टिस करो। मन ई मन में बाबा सां ॻाल्हाईंदा रहो त इहे प्रैक्टिस असांजी भक्ति मार्ग में बि कमु ईंदी। सत्य त्रेता में त प्राप्ति हूंदी न, त द्वापर कलयुग में त बाबा खे यादि कंदा न सभु। बाबा चवनि था गांव वारनि वटि साधन न हूंदे बि यादि पहुची वेंदी आहे। छो जे बाप वटि स्पिरिचुअल साधन त ॾाढा आहिनि। बाबा वटि स्पिरिचुअल साधन ॾाढा आहिनि। अॼुकल्ह जे ज़माने में डॉक्टर्स चवंदा आहिनि दवाई छॾो एक्सरसाइज करो। त बाप दादा बि चवंदा आहिनि युद्ध करणु छॾो, महिनत करणु छॾो, सॼे ॾींहं में 5 मिंट मन जी एक्सरसाइज करो। 1 मिनट में निराकार, 1 मिनट में आकारी, 1 मिनट में सब तरह सां सेवाधारी, मनसा वाचा कर्मणा। ये एक्सरसाइज मन जी एक्सरसाइज 5 मिंट जी सॼे ॾींहं में भिन्न भिन्न टाइम करो।
त सदा तंदुरुस्त रहंदा, महिनत सां छुटिजी वेंदा। थी सघंदो आहे मधुबन वारा थी सघंदा आहिनि। मधुबन आहे फाउंडेशन। मधुबन जो वाइब्रेशन चारों ओर न चाहींदे हुए भी पहुची वेंदो। मधुबन में कोई भी ॻाल्हि थींदी आहे न त सॼे भारत में जॻह जॻह में ॿियो ॾींहुं पहुची वेंदी आहे। मधुबन में ईअं कोई साधन लॻल आहिनि, कोई ॻाल्हि छिपी न सघंदी आहे। सुठो बि त पुरुषारत जी बि त मधुबन जो कंदो उहो वाइब्रेशन स्वतः सहज फैलंदो। पहिरियों मधुबन निवासी वेस्ट थॉट्स खे स्टॉप करो। थी सघंदो आहे इहे अॻियां वेठा आहिनि। मधुबन निवासी हथ उठायो त मधुबन निवासी आपस में कोई अहिड़ो प्लान ठाहियो जो सभु प्रकार जा वेस्ट ख़तमु थी वञनि। बात दादा इहे न चईंदा आहिनि कि संकल्प बंदि करो, वेस्ट संकल्प फिनिश। फ़ाइदो त आहे न, वेस्ट सां परेशानी आहे। थी सघंदो आहे त मधुबन निवासी सम्झंदा आहिनि आपस में मीटिंग करे ईअं कंदासीं। उहो हथ उठायो कंदव करिणो आहे त लंबो हथ उठायो, ॿ हथ उठायो, मुबारक हुजे। बाप दादा दिलि सां दुआयूं ॾियनि था, मुबारक ॾियनि था। हिमत आहे मधुबन वारनि में, जो चाहियूं उहा करे सघंदा आहिनि, कराए बि सघंदा आहिनि। मधुबन जी भेण बि आहिनि न, भेण हथ उठायो। मधुबन में जो भेणियूं रहंदियूं आहिनि, वॾो हथ उठायो। मीटिंग करिणो आहे न, मीटिंग करिणो आहे। दादियूं तव्हां मीटिंग कराइजो, दादियुनि खे बाबा चवनि था मीटिंग कराइजो। ॾिसो हथ सभई उठाइनि था। हाणे हथ जी लाज रखणो। अच्छा, ब्रह्मा बाबा लास्ट में जो वरदान ॾिनई, निराकारी, निर्विकारी, निरंकारी। वो ब्रह्मा बाप जो लास्ट वरदान हिकु ॾाढी महीन सौगात ॿारनि जे प्रति आहे। निराकारी, निर्विकारी, निरंकारी। त छा हाणे सेकेंड में ब्रह्मा बाप जी सौगात मन में स्वीकार करे सघंदा है? मन में स्वीकार करो। बाबा तव्हांखे सौगात ॾियनि, सदा निराकारी, सदा निर्विकारी, सदा निरंकारी। दृढ़ संकल्प करे सघंदा है कि बाप जी सौगात खे सदा प्रैक्टिकल लाइफ में लाइणो आहे। शिव जी आदि देव जी सौगात कम न आहे। आदि देव जी सौगात, नेक्स्ट टू गॉड, शिव बाबा ब्रह्मा माँ जी सौगात। ब्रह्मा ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर, उन्हनि जी सौगात घटि हूंदी। सदा निराकारी, सदा निर्विकारी, सदा निरंकारी। त पंहिंजी पुरुषार्थ प्रमाण संकल्प करो कि अॼु जे ॾींहुं होली अर्थात जो बीती चुकियो, होली थी वई ॻाल्हि, लेकिन हाणे खां सौगात खे बार बार इमर्ज करे ब्रह्मा बाप खे सेवा जो रिटर्न ॾींदा। हिन सौगात खे बार बार इमर्ज करो, जो मूंखे कहिड़ी सौगात मिली आहे, यूज़ करो, स्मृति में लायो। बाबा जी आपजी धूप स्मृति जो पाणी ॾींदा त प्रैक्टिकल में ईंदी। ॾिसो ब्रह्मा बाबा अंतिम ॾींहुं अंतिम समय ताईं सेवा कई न। हीअ ब्रह्मा बाप जो प्यार ॿारनि सां प्यार आहे, सेवा सां प्यार जी निशानी।
त ब्रह्मा बाप खे रिटर्न ॾियणो आहे न। अंत समय बि बाबा राज मुरली ॿुधाए करे सौगात ॾेई, अर्थात बार बार जीवन में ब्रह्मा बाप खे रिटर्न ॾियणु, अर्थात बार बार जीवन में जो बाबा सौगात ॾिनी थी उनखे रिवाइज़ करे प्रैक्टिकल में लाइणु। त सभी पंहिंजे दिल में ब्रह्मा बाप सां स्नेह जो रिटर्न में संकल्प दृढ़ करो। इहा ब्रह्मा बाप जे स्नेह जी सौगात जो रिटर्न आहे। बाप जे स्नेह जे रिटर्न में दृढ़ संकल्प करो कि मां हिन सौगात खे बार बार स्मृति में लाए करे बाबा जी याद जी धूप ॾेई करे हिनखे प्रैक्टिकल जीवन में ज़रूरु लाईंदमि। अच्छा, त ब्रह्मा जे स्नेह जी सौगात जो रिटर्न अवश्य ॾींदुसि। शिव बाबा खे बि उन्हनि जी पालना जो रिटर्न ॾियणो आहे, ब्रह्मा बाबा खे बि ॾियणो आहे। अच्छा, चारों ओर जे लकीएस्ट होलीएस्ट ॿारनि खे सदा दृढ़ संकल्प जी चाबी प्रैक्टिकल में लाइण वारे हिम्मत वारे ॿारनि खे लकीएस्ट होलीएस्ट दृढ़ संकल्प जी चाबी प्रैक्टिकल में लाइण वारे हिम्मतवान ॿारनि खे सदा पंहिंजे मन खे भिन्न भिन्न प्रकार जी सेवा में बिज़ी रखण वारे ॿारनि खे कदम में पद्मनि जी कमाई जमा करण वारे ॿारनि खे सदा हर ॾींहुं उमंग उत्साह में रहण वारे ॿारनि खे हर ॾींहं खे उत्सव सम्झी मनाइण वारे ॿारनि खे सदा दिलि तख़्त नशीन ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना लव ऐं लवलीन स्थिति जे अनुभव द्वारा सभु कुझु भुलिजण वारा देही अभिमानी। लव ऐं लवलीन स्थिति जे अनुभव द्वारा सभु कुझु भुलिजण वारा सदा देही अभिमानी। कर्म में, वाणी में, संबंध संपर्क में लवफुल रहो। स्मृति व स्थिति में सदा लवलीन रहो। त सभु कुझु भुलिजी करे देही अभिमानी ठही वञो। लव ही बाप जी समीप संबंध में लाईंदो। सर्वस्व त्यागी ठाहींदो वञो। हिन लव जी विशेषता सां व लवलीन स्थिति में रहण सां ई सर्व आत्माउनि जे भाग्य व लक खे जगाए सघंदा आहिनि। हिन लव जी विशेषता सां व लवली स्थिति में स्थित रहण सां सर्व आत्माउनि जे भाग्य व लक खे जगाए सघंदा आहिनि। ये लव ही लक जे लॉक जी चाबी है। हिन लव जी विशेषता व लवलीन स्थिति में रहण सां सर्व आत्माउनि जे भाग्य व लक खे जगाए सघंदा आहिनि। ये लव ही लक जी लॉक जी चाबी है। यह मास्टर की आहे न, हिन सां कहिड़ी बि दुर्भाग्यशाली आत्मा खे भाग्यशाली ठाहे सघंदा आहियूं। असांजो लव ऐं लवलीन स्थिति ॿियनि आत्माउनि खे दुर्भाग्य सां भाग्यशाली ठाहे सघंदी।
स्लोगन आहे स्वयं जे परिवर्तन जी घड़ी निश्चित करो त विश्व परिवर्तन स्वतः थी वेंदो। अव्यक्त इशारो मनसा शक्ति जो दर्पण आहे बोल ऐं कर्म। चाहे अज्ञानी आत्माएं चाहे ज्ञानी आत्माएं ॿिन्हिनि जे संबंध संपर्क में बोल ऐं कर्म हमेशह शुभ भावना ऐं शुभकामना वारो हुजणु खपे। त सम्झो तव्हांजी मनसा सुठी आहे। जंहिंजी मनसा शक्तिशाली उहा शुभ हूंदी, उन्हनि जी वाचा कर्मणा स्वतः ई शक्तिशाली शुभ ऐं शुभ भावना शुद्ध ऐं शुभ भावना वारी शुद्ध ऐं शुभ भावना वारी हूंदी। जंहिंजी मनसा सुठी हूंदी त हुनजा बोल ऐं कर्म ऑटोमेटिकली शुद्ध ऐं शुभ भावना वारी हूंदी। मनसा शक्तिशाली अर्थात याद जी शक्ति श्रेष्ठ शक्तिशाली हूंदी। मनसा जंहिंजी शक्तिशाली हूंदी त हुनजी याद बि श्रेष्ठ हूंदी, शक्तिशाली हूंदी ऐं सहज ही हूंदी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।